تو ته روزو پانی ۽ رب جي وچ ۾ راز آهي. سبحان الله. تو छा आहे راز आहे. लिकल शइ आहे. سبحان الله. लिकल अमल. हाणे तव्हांखे ख़बर आहे त मां रोज़ेदार आहियां या बेरोज़गार कोन्हे. हा तव्हांजे साम्हूं मां खावां पीआं पहुचंदो त हूंदो कोन्हे, पर जेकॾहिं मां ईअं वेठो आहियां त तव्हांखे ख़बर न आहे त रोज़े सां हे या बेरोज़गार थियो आहे, पर ॾिसण वारो ॾिसे, ॼाणण वारो ॼाणे. इहो रब जे ऐं बाने जे विच में राज़ आहे. सम्झो था. मदीने वारे साईं फरमायो إن في الجنة بابا يقال له الريان يدخل منه الصائمون يوم القيامة لا يدخل منه أحد غيرهم فإذا دخلوا أغلق فلم يدخل منه أحد. سبحان الله. मदीने वाले साईं फरमायो त अल्लाह ताला जन्नत जो हिकिड़ो दरवाज़ो ठाहियो आहे, जंहिं दरवाज़े जो नालो आहे रैयान. छा? रैयान. उन मां सिर्फ़ रोज़ेदार दाख़िल थींदा. सुभान अल्लाह. सिर्फ़ रोज़ेदार. जिनमें सब रोज़ेदार दाख़िल थी चुकंदा उधर बंद थी वेंदी. बस कंहिंखे वञण जी इजाज़त न. वरी हाजिया, हाफ़िज़ा, मौलविया, पीरा, फ़क़ीरा, दुर्वेशा, शहीदा, ग़ाज़िया, वलीया, कुतुबा, कलंदरा, पर इन दरवाज़े मथां कलंदर बि न वेंदो. इहो रोज़ेदारनि जो. سبحان اللہ. جی مجھا سائیں جی مسجد ٹھہرائی ہے جی مجھا ایڈو خفیہ دروازو ٹھاहियो अथई. سبحان اللہ. جی صحیح. سبحان اللہ. ایڈو त तव्हां सभु ई आहियो. जी साईं जी. ایڈو मूंखे फेराए हे VIP दरवाज़ो. سبحان اللہ. سبحان اللہ. سبحان اللہ. سبحان اللہ. हिन VIP दरवाज़ो जो वरी VIP मेहराब. سبحان اللہ. مسجد सॼी भली जाइ आहे न, पर मेहराब मेहराब में हर को न बीहंदो. हाणे हीअ नमाज़ जो टाइम थिए तव्हां मोटल ॼणा जे बीह रहनि मेहराब में छिके पोइ ते हवा पोइ ते इमाम बीहंदो. हे VIP जाइ आहे. हे दरवाज़ो VIP आहे. मदीने वारे साईं फरमायो त इहो VIP दरवाज़ो आहे जंहिंजो नालो आहे रैयान. इहो दरवाज़ो रब ठाहियो आहे रोज़ेदारनि जे लाइ. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. घर जे VIP आहे त अॻे जेको घर हूंदो उहो बि VIP आहे. जी मुझे ये VIP दरवाज़ो मेहराब में तो खुले. जी सही जी. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. तव्हांखे सम्झ में आई? हां सही आहे. मिसाल हूंदा आहिनि ॻाल्हि खे दिमाग़ में विहारण जी. जी मुझे सही जी. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. साईं फरमाइनि था इहो दरवाज़ो रब ठाहियो ई. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. ऐं मदीने वाले साईं फरमाए त अल्लाह तो फरमाए. सुभान अल्लाह. ये तो फरमाए अल्लाह मालिक. जी मजा साईं. रब करीम तो फरमाए कुल्लु अमल इब्ने आदम लहु इल्ला सौम. सुभान अल्लाह. हर इंसान जो अमल उन जे पंहिंजे सिर जे लाइ. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. पर रोज़ो मुंहिंजे लाइ. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. जुमो पढ़ो था न. जी मुझे पंहिंजे लाइ पढ़ंदो तव्हांजो फ़ाइदो आहे, न पढ़ंदो त तव्हांखे ज़रूरत आहे. हज कयो, ज़कात ॾियो, ख़ैरात ॾियो, फितरा ॾियो. हर अमल हदीस आहे अल्लाह जो फरमान. सुभान अल्लाह. हर अमल इंसान जो उनजे पंहिंजे सिर जे लाइ आहे, पर उनजो रोज़ो मुंहिंजे लाइ. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. उनजो रोज़ो मुंहिंजे लाइ. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह.